नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे चुटियारो खां ख़बर ॾींदा हलूं त चुटियारो में फिशिज़ फोक फार्म पारां ज़िले सदर रसूल बख़्श मला जी अॻुवाणी में शहीद अली अकबर कीरियो चौक खां मियां मुबीन चौक ताईं रैली कढी वई। इन मौक़े ते अॻुवाण रसूल बख़्श मला, न्याज़ मला, अली मुराद मला, लोंग मला, मोहम्मद बख़्श मला ख़िताब कंदे चयो आहे त अॼु बि सांगड़ समेत सिंध जे केतिरनि ई मिठनि पाणी वारे ढंढनि ऐं ढोरनि ते बाअसर कब्ज़ा गिरनि जा कब्ज़ा मौजूदु आहिनि। हिन वधीक चयो आहे त 2008 में सिंध हुकूमत पारां बाअसरनि खां कब्ज़ा ख़त्म कराया विया, पर आहिस्ता आहिस्ता कब्ज़ा माफ़िया ॿीहर ढंढनि ऐं ढोरनि ते कब्ज़ा करे वरिता आहिनि, जंहिं सबबि मला ऐं माहिगीरनि बेरोज़गार वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। अॻुवाण वधीक चयो त ज़िले सांगड़ जे पिण 40 खां वधीक ढंढनि ते अॼु बि कब्ज़ा माफ़िया जो कब्ज़ो आहे। हिननि DC सांगड़ खे चिता ॾींदे चयो आहे त अगरि 26 नवंबर ताईं कब्ज़ा ख़त्म कराए असांखे मालिकाना हक़ न ॾिना विया त DC सांगड़ जी ऑफिस जो पिण घेराव करे धरणो हयो वेंदो। होॾां अॻुवाण वधीक चयो त सिंध हुकूमत फौरी तौर ते नोटिस वठे समूरे सिंध जे ढंढनि ढोरनि ऐं दरियाहनि ते थियल बाअसर कब्ज़ा गिरनि पारां कयल कब्ज़ा फौरी आज़ाद कराए माहिगीरनि खे संदुसि हक़ ॾियारिया वञनि। ॿी सूरत में चेयरमैन सईद मोहम्मद अली शाह जेको फ़ैसिलो कंदो उन सां गॾु हूंदासीं। 2002 खां जिदोजहद करे बि सांगड़ ज़िले में जेको ठेकेदारी ख़िलाफ़ ठेकेदारी निज़ाम ख़तमु थी वियो, 2008 में मुकमल ख़तमु थी वियो। वरी उहे साॻा माण्हू उहे ठेकेदार जा माण्हू वरी शुरू थी विया आहिनि कब्ज़ा ढंढुनि ते कब्ज़ा करणु। उन जे लाइ हींअर असांजो शाह साहिबु बाक़ाइदे ऐलान कयो अथसि त जेसि ताईं कब्ज़ागिरी हूंदी असां शुरू कंदासीं जिदोजहद। त पहिरीं 17 तारीख़ ते मुडजमणे ते कयो होसीं, 17 नवंबर ते 17 तारीख़ ते कयो होसीं मुडजमणाव ते, ऐं 21 तारीख़ ते असां कयो वर्कशॉप ते। अॼु जेको 22 तारीख़ ते कयूं पिया हिते पाण चोटियारनि में 6 तारीख़ ते DCO जे अॻियां धरणो हणी वेहंदासीं। जेसि ताईं ऐलान न कंदो कब्ज़ा न छॾा ॾींदो असांखे 2 ॾींहं वेहणो पियो, 3 ॾींहं वेहणो पियो, 10 ॾींहं वेहणो पियो, असीं धरणो हणी उते वेठा हूंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।